नासिन मोरो में IBA टेस्ट पास उम्मीदवारनि ऑफर ऑर्डर न मिलण खिलाफ मोरो जे बंद पियल स्कूलनि खे ॿीहर खोलण लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कियो आहे। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है मोरो का अयास मोराई जी अयास। जी बिल्कुल IBA टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि खे हुकूमत जे तरफां ऑफर ऑर्डर न मिलण के खिलाफ मोरो प्रेस क्लब के अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे। अचो त इन सिलसिले में मुज़ाहिरीन सां ॻाल्हि ॿोल करियूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। असां जेको आहे STR जे हिसाब सां 540 उस्तादनि जी ज़रूरत आहे, पर हिते जेको आहे ऑफिसुनि वारा अलाए छो सीटूं लिकाए रहिया आहिनि, माना जेको आहे 0 सीट ॾियणाए रहिया आहिनि। ऐं असां इहा ई अपील था कयूं गवर्नमेंट ऑफ सिंध खे त असांजे लाइ SNE मंज़ूर करे ऐं असांखे ऑफर ऑर्डर ॾिना वञनि त जीअं असां इन परेशानीअ मां आज़ाद निजात वठी सघूं। पास कंदड़ दोस्त जेके भी आहिनि पास उम्मीदवार उन्हनि सभिनी खे जल्द खां जल्द ऑफर जारी कया वञनि। जीअं त असांजे मोरो तालुक़े में काफ़ी उस्तादनि जी खोट भी आहे, काफ़ी स्कूल बंद भी आहिनि जेके न खोलिया विया आहिनि। SNE काफ़ी टाइम खां मंज़ूर न कई वई आहे ऐं SNE मंज़ूर कई वञे ऐं लिकायल सीटूं जेके आहिनि उहे ज़ाहिर कई वञनि। जेके प्रमोशन थिया आहिनि, जेके रिटायरमेंट थिया आहिनि, जेके फोती आहिनि उहे जेको ज़ाहिर कया आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि आहे त असांजे प्राइमरी कास्ट सेंटर में असांजे सेकेंडरी कास्ट सेंटर जा कुझु उस्ताद पघारूं खणी रहिया आहिनि, उहे उन्हनि खे पंहिंजे कास्ट सेंटर में ट्रांसफर करे उहे सीटूं वेकेंट कई वञनि ऐं जेके वेटिंग वारा दोस्त आहिनि उन्हनि खे एडजस्ट कयो वञे। असांजो सिंध गवर्नमेंट खां वरी इहो मुतालबो आहे त महिरबानी करे असां सभिनी दोस्तनि खे जेके पास उम्मीदवार आहिनि सभिनी खे जल्द खां जल्द ऑफर जारी कया वञे। पास उस्ताद आहियूं जेके उन्हनि खे ऑफर ऑर्डर मिले। मेन इशू इहो आहे त असांजे प्राइमरी कास्ट सेंटर मां सेकेंडरी हायर सेकेंडरी उस्तादनि खे पघारूं ॾिनी वञनि। असांजो मुतालबो इहो आहे त उन्हनि जी मॉडिफिकेशन थींदी वञे ऐं उन्हनि खे पंहिंजनि कास्ट सेंटर मां मूव कनि त जीअं असांजूं PhD जूं सीटूं ज़ाहिर थी सघनि। राउंड अबाउट 70 खां 80 उस्ताद अहिड़ा आहिनि जेके असांजे कास्ट सेंटर मां पघारूं खणी रहिया आहिनि। बराए महिरबानी उन्हनि ते एक्शन खयो वञे, उन्हनि खे पंहिंजनि कास्ट सेंटर मां मूव करे असांजूं सीटूं ज़ाहिर कयूं वञनि। जीअं त असां IBA पास कैंडिडेट आहियूं, असां लाइन सां बि बंदि कई वञे ऐं STR ते सही तरह कमु कयो वञे ऐं बंदि पियल स्कूल खोलिया वञनि ॿिया नवे। अगरि ईअं न थींदो त असां एतिरा जो दाइरो वधाईंदासीं ऐं उन खां अलावा असां DO ऑफिस जे अॻियां धरणो हणंदासीं। अवां मुज़ाहिरीन जी ॻाल्हि ॿोल ॿुधी जिन चयो त मोरो ऐं भरपासे वारे इलाइक़नि में बंदि पियल स्कूल खोल रहिया वञनि ऐं SNE तहत भर्तियूं करे बेचैनी ख़तमु कई वञे। जी